अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इबरत टेलीविज़न नेटवर्क सां गॾु आहियां ग़ुलाम हुसैन खासखिली। हैदराबाद में ख़बर पहुचाए रहिया आहियूं त निगरान सिंध जे वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़र हैदराबाद के मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो ॿिए ॾींहुं बि दौरो कयो। वॾे वज़ीर हैदराबाद सिविल अस्पताल ऐं गवर्नमेंट डिग्री कॉलेज यूनिवर्सिटी हैदराबाद पहुची सूरतहाल जो जाइज़ो वरितो। सिंध जे निगरान वॾे वज़ीर सिविल अस्पताल हैदराबाद पहुची अस्पताल की सूरतहाल जो जाइज़ो वठण सां गॾु डॉक्टरनि ऐं मरीज़नि सां बि मुलाक़ात करे सूरतहाल मालूम कई। वॾे वज़ीर सिविल अस्पताल हैदराबाद में मरीज़नि लाइ तैयार थींदड़ खाधे की सूरतहाल ॾिसण लाइ रद पचाव वारे हंध जो बि मुआइनो कयो। वॾे वज़ीर डिग्री कॉलेज यूनिवर्सिटी हैदराबाद जो दौरो कयो। निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाक़र क़दमगाह मौला इस्लाम जी ज़ियारत कई ऐं उते इमाम हुसैन इस्लाम जे रोज़े मुबारक ऐं कूफ़े जे मस्जिद जे टाइल्स जो बि जाइज़ो वरितो। जॾहिं त निगरान वॾे वज़ीर पुलिस स्टेशन हटड़ीअ जो बि दौरो कयो। थाणे में मौजूदु केसनि जी प्रॉपर्टीअ जो बि जाइज़ो वठी मुआइनो कयो। जॾहिं त निगरान वॾे वज़ीर कासमाबाद पहुची मुख़्तलिफ़ वापारियुनि ऐं दुकानदारनि सां बि मुलाक़ात कई। इन मौक़े ते निगरान वज़ीर आला सिंध खे कासमाबाद बिज़नेस फोरम जे सदर हाजी रहमतुल्लाह ब्रीफिंग पिणु ॾिनी। खेसि ॿुधायो त कासमाबाद अमन इमान जे हवाले सां सूरतहाल बहितरीनु आहे। हिन चयो त कासमाबाद में 9 किलोमीटरनि में CCTV लॻाया विया आहिनि। निगरान वज़ीर आला खे ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त कासमाबाद में 15 पुलिस सेंटर बि ठहियलु आहे। जॾहिं त इन मौक़े ते SSP हैदराबाद अमजद शेख वॾे वज़ीर खे ॿुधायो त हैदराबाद में कासमाबाद में 15 बि पुलिस जा सेंटर बि क़ाइमु थियल आहिनि। जॾहिं त वॾे वज़ीर लतीफ़ाबाद जो दौरो कयो, गोश्त मार्केट जो बि जाइज़ो वरितो। ऑन फार्म मैनेजमेंट 25 एकड़ अराज़ी ज़मीन जे कब्ज़े बाबति वॾे वज़ीर पुछाणो कयो। जंहिं ते वॾे वज़ीर चयो त जिथे बि ज़मीनुनि ते कब्ज़ो थियल आहे उहे फौरी तौर ते ख़तमु कया वञनि। ग़ुलाम हुसैन खासखिली, इबरत न्यूज़, हैदराबाद।